जग खुश थियो वासारो आयो पाक मुझो प्यारो वा आयो पाक असां सबनी जो प्यारो वा या अल्लाह अज 17 रबीउल अव्वल साईं शेर अली मेतलो साईं जे घर में एडवोकेट शफकत साईं एडवोकेट शफायत अली साईं जे घर में महबूब जो मीलाद थियो आ लख सलवात थी आ सलवात ऐं मीलाद आ महबूब जी लख सलवात थी आ का जो मीलाद थियो आ अॾो को साईं वारन जो ख़ैर अॾो की ग़ुलामी पंहिंजी बारगाह में ही ख़ैर उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा आमीन ओ मौला तोखे मिठे मोहम्मद मुस्तफा जो वास्तो थे शेर अली मेतलो साईं के बाबा साईं अल्लाहदाद मेतलो साईं के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा आमीन एडवोकेट साईं शफकत शफायत अली साईं के साईं जे सभिनी ॿारनि के बचड़नि के अमड़े न्याणियुनि के क़यामत ताईं आबाद फरमा आमीन मौला इन्हनि जे रोज़ी रिज़्क़ में इज़्ज़त में बरकतूं अता फरमा आमीन ओ मुंहिंजा अल्लाह घर ऐं घर वारा तुंहिंजे सामान तुंहिंजी पनाह में इन्हनि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा दुश्मन दूर फरमा आमीन ओ मौला ए करीम साईं एडवोकेट शफायत अली साईं जे लाइ भी दुआ जे लाइ सोचन था जे भी अॼु साईं खे दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार आमीन साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं के साईं जे बचड़नि खे मौला क़यामत ताईं आबाद फरमा आमीन फ़कीर सजाद अली साईं के रोज़गारी नौकरी अता फरमा आमीन गुलाम मोहम्मद साहब जे दोस्त कमर साहब दुआ जे लाइ चयो उन जा बच्चा घर आबाद फरमा आमीन गुलजार अली फुलपोटो साईं अल्लाह यार साईं जा बेड़ा पार फरमा आमीन ओ मौला जुमले जेके भी दुआ जा हथ खयूं वेठा असां सभिनी जो बेड़ो तार आमीन असां ते असां जे बचन ते जेके मुश्किलातूं आहिनि मिठे मोहम्मद जे सदके मुश्किलातूं दूर फरमा आमीन जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा आमीन बेरोज़गारन खे रोज़ी अता फरमा आमीन बीमारन खे शफा अता फरमा आमीन जन जे घरन में किरोद उन्हनि जे घरन तो किरोद दूर फरमा आमीन महबूब जी सारी उम्मत के फिरके वारत खां बचा आमीन हर मोमिन जे घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि या दुआ कबूल फरमा आमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी